घरनि खे बाहि लॻी वई आहे। रावलपिंडी जे इलाइक़े धमियाल में गैस पाइपलाइन में धमाको जोड़िया वारे हंध ते थियो आहे। धमाके खां पोइ बाहि लॻी वई आहे। सप्लाई लाइन में धमाके खां पोइ लॻियल बाहि केतिरनि ई घरनि खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो इहो चवणु आहे। रेस्क्यू ज़रियनि जो चवणु आहे त बाहि गैस लाइन, ऑयल रिफाइनरी जी सप्लाई लाइन ऐं हिक घर खे पंहिंजे वकड़ में आणे छॾियो आहे। 3 फायर टेंडर्स समेत 6 एमरजेंसी गाॾियूं बाहि विसाए रहियूं आहिनि। वधीक फायर टेंडर्स बि वाक़े वारे हंध ॾांहुं रवानियूं कई वियूं आहिनि। बाहि लॻण खां पोइ भरपासे जे घरनि खे ख़ाली करायो वियो आहे ऐं बाहि विसाइण जी कोशिशूं कयूं पियूं वञनि। ख़बर मां सां नाज़रीन शेयर कयूं पिया रावलपिंडी मां, जिते गैस पाइप लाइन में धमाके बाद ऑयल रिफाइनरी जी सप्लाई लाइन ऐं घरनि खे बाहि लॻी वई आहे। रावलपिंडी जे इलाइक़े धमियाल में गैस पाइप लाइन में धमाको जुड़िया वारे हंध ते थियो आहे। धमाके खां पोइ बाहि लॻी वई आहे। सप्लाई लाइन में धमाके खां पोइ लॻियल बाहि केतिरनि ई घरनि खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो इहो चवणु आहे। रेस्क्यू ज़रिए जो चवणु आहे त बाहि गैस लाइन, ऑयल रिफाइनरी